दोस्त हीअं घणा थी विया आहिनि, रस्तो ॿिए ॾांहुं, छांव हिन पासे जजी अथव। बिलावल बिलावल साईं के सिंध जी सूखड़ी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश करे पियो। अवां एॾा सिरंदा बचो ऐं सुभाणे चवंदा बचो। सिरण जो बि सवाबु, सुभाणे जो बि सवाबु। असांजो चाचो ख़ान मोहम्मद साईं खे पंहिंजी तरफ़ां तोहफ़ो पेश करे पियो, हुनजी महिरबानी। नज़र मोहम्मद साहब पंहिंजी तरफ़ां साईं खे सिंध जी सकाफ़त सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश करे पियो। चओ सुभान अल्लाह। बिलावल ऐं दिलावल खुदा ॿिन्ही खे मदीने जी ज़ियारत नसीब फरमाए। हे साईं खे पंहिंजी तरफ़ां तोहफ़ो पेश कनि पिया। सुभान अल्लाह त चओ न मुंहिंजा जानी, जीअं मुर्को पिया ईअं मुर्की करे चओ सुभान अल्लाह। खुदा तव्हांखे सदाईं ईअं मुर्कंदो रखंदो रहे। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। चाचा कमालुद्दीन पंहिंजी तरफ़ां साईं खे हदिया ऐं तोहफ़ो पेश कयो। सुभान अल्लाह। साईं मंजूर अली साहब जो ये मेहनतूं आहिनि, ये जो मोहब्बतूं आहिनि, जो मां वार यारी बि कंदो ऐं इश्क ऐं मोहब्बत जूं मेला बि सजाईंदो आहे। हिनजे बचड़नि खे सदाईं शादो आबाद रखे। जीअं हिन पूरे ॻोठ में ईअं इश्क रसूल जी हिकिड़ी शमा बारी आहे। ख़ुदा कंदो क़यामत हिन जी औलाद ईअं आशिक़ रसूल पैदा थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि
वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुझे मदायुन जी मुझे मदायुन जी जॾहिं कल पिरियां पई कॾहिं कोसा की न थिया डोरा पो ॾेई साजन सभेई मुंहिंजो ढकियूं ढोल ढिलायूं। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही जश्न ईद मिलादुन नबी सब जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पुर अज़ीम शान वारो प्रोग्राम गोठ वीर हुड़ी, ये ना सही। मोहतरम बिलावल अली, दिलावर खान, अंबु खान, अब्दुस्सत्तार, हाजी कादिर बख्श, वडेरो कियो मौलाना मंजूर अहमद, वडेरो विकियो मौलाना मंजूर अहमद ऐं बुरफत बिरादरी जा प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम। यकीन कयो सिंध जे शहरन में बहराड़न में अल्लाह ताला महबूब करीम जे सदके में दोस्तन सां मुलाकातूं ऐं हाज़िरियूं नसीब पियो करे। पर जॾहिं न कंहिं जबलन जे विच में या कंहिं दूर दराज इलाइक़े जे विच में वञण थींदो आहे, पोइ उते अक्सरियत माण्हू साधन जी नज़र ईंदी आहे। तव्हांखे अंदाज़ो न आहे त जॾहिं न मूं गुनाहगार जी साधन जे मथां नज़र पवंदी आहे त मूंखे पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उहे कुर्ब जा जुमला यादि ईंदा। दोस्तों, बाखुदा कॾहिं बि तव्हांजी जेका हीअ सादगी आहे न, तव्हांखे ॿुॾण कान ॾींदी इंशाअल्लाह ताला। छो दुनिया जे अंदर जेका इज्जत मान ऐं मर्तबो मिलंदो आहे, उहो मिलंदो आहे पैसे जे बुनियाद ते, इल्म जे बुनियाद ते, वॾी शोहरत जे बुनियाद ते, वॾी ज़ात ऐं नाले जे बुनियाद ते। पर मुंहिंजे रब्बुल आलमीन ऐं मदीने वारे मीर जे दरबार में जेको न शान ऐं मर्तबो मिलंदो आहे, उहो फ़क़ति हिन दिलनि जे बुनियाद ते मिलंदो आहे। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद जे बरकतूं हासिल करण वारो इंशाअल्लाह ताला चंद लम्हात जेके ॻाल्हाईंदासीं, अॼु फ़क़ीर थी ॻाल्हाईंदासीं। यकीन कयो जेको फ़क़ीरीअ में मज़ो आहे, किरोड़े अमीरियूं उन तां क़ुर्बान करे छॾिजनि। छो त बलख जो जेको बादशाह हुयो इब्राहिम बिन अदम, छा नालो हुयुसि? इब्राहिम बिन अदम खुदा सां ॾाढो प्यार कंदो हुयो त बादशाह ॾाढो खुदा जो ज़िक्र कंदो हुयो। आधी रात जो उन पंहिंजे महल जे मथां माण्हुनि जे चुरपुर जो आवाज़ ॿुधो। बादशाह हुयो, दिल में ख़्याल कई त बादशाह जे महल ते माण्हुनि जी अचवञ नामुमकिन आहे,
बाहर निकतो त ॾिठई त के माण्हू जीअं न ॾीआ ऐं बत्तियूं खयूं पिया घुमनि ईअं महल जे मथां पिया घुमनि। ए अबा केर आयो? ऐं तव्हांजी ॿाराड़ी जी ॿोली ॻाल्हायांसि, बिल्कुलु सादड़ी। अॼु इल्म खे बिल्कुलु पोइते थो रखां, ॻाल्हियूं इल्मी पर अंदाज़ बिल्कुलु तव्हां जहिड़ो सादड़ो। बादशाह पुछो, ए अबा केर आयो? उन्हनि मथे महल ते घुमण वारनि चयो त अदा सां पेरी आहियूं, पेरी। छा पिया कयो? चयो असां भाॻिया आहियूं, असांजा कुझु उठ गुम थी विया आहिनि, उहे ॻोल्हियूं पिया। बादशाह निहारे चयो केॾा अजीब इंसान आहियो, उठ तव्हांजा फर्श ते गुम थिया आहिनि, ॻोल्हियो वरी बादशाह जे महल जे मथां पिया। वञो वञी फर्श ते ॻोल्हियो, फर्श जी गुम थियल शइ फर्श ते मिलंदी आहे, उहा जॻहुनि ते थोरी मिलंदी आहे, ऐं उहा बि बादशाह जी जॻहुनि ते। उन्हनि केॾो न जवाब ॾिनो। केर हुया? सूरत इंसानी हुई पर मोकिलियल मालिक जा महिमान हुया, नूरानी फरिश्ता हुया। अल्लाह ताला जॾहिं बि कंहिंजे मथां करम फरमाईंदो आहे त उनखे का न का वाट ज़रूर खोले ॾींदो आहे, छो त मुंहिंजो अल्लाह सबबनि जो मोहताज न आहे, मुंहिंजो अल्लाह मुसब्बबुल असबाब, सबब पाण पैदा फरमाईंदो आहे। उन्हनि जवाब ॾिनो, ऐं इब्राहिम बिन अदम, ऐं बलख जा बादशाह, जेकॾहिं ज़मीन ते गुम थियल शइ बादशाह जे महल ते मथां नथी मिली सघे त पोइ महल जे आराम ऐं आसाइशनि में रही करे इंसान पंहिंजे रब जे कुर्ब खे बि नथो पहुची सघे। बस एतिरी देर हुई, देर एतिरी हुई, अल्लाह ताला सबब बनायो। बलख जे बादशाह जे दिमाग़ में ॻाल्हि वेही वई, वेहारण वारी उहा ज़ात आहे, दिलनि खे तब्दील करण वारी उहा ज़ात आहे, लेकिन वस कंहिंजो न आहे, जंहिंजे लाइ चाहींदो आहे उनखे कंदो आहे। बादशाह आयो, पंहिंजे राणियुनि खे घुराए, बचड़नि खे घुराए, सभिनी खे चयईं, राणियुनि खे चयईं अगरि का आज़ाद थियणु चाहे त आज़ाद करण लाइ तयारु है, रहण चाहियो त या मिल्कियत या बादशाही सभु कुझु तव्हांखे, असांखे इजाज़त ॾियो। काॾे थो वञी? चई पंहिंजे यार जे रज़ा में निकिरी थो पवां, पंहिंजे मालिक जे कुर्ब लाइ निकिरी थो पवां। दोस्तो ॻाल्हि खे मुख़्तसिर करे हलां, उन बादशाह पंहिंजी बादशाही छॾी, सभु कुझु छॾियो, हलियो वियो झंग मोह करे। अरसे दराज खां बाद उन बादशाहीअ जो को सिपाही कंहिं ॿिए बादशाहीअ में पैगाम खयो पियो वञे, दरिया जे किनारे पहुतो, ॾिसे अजीब मंज़र, बलख जो बादशाह रहंदड़ इब्राहिम बिन अदम, कमीस फाटी पई आहे, सुईअ सां धागा सां टोपो ॾेई रहियो आहे। उन सिपाहीअ निहारे चयो, अहे बलख जा बादशाह, केॾो न अजीब इंसान आहीं, बादशाही छॾे हिन फ़कीरीअ मां तोखे छा मिलियो आहे जो हुते तुंहिंजा नौकर चाकर तुंहिंजे कदमनि मथां कुर्बान थियण वारा अॼु हिते फाटल कपिड़ा पायो, उन्हनि खे टोपड़ो पाण पियो ॾीं। उन बलख जे बादशाह इब्राहिम बिन अदम, अज़ीज़ दोस्तो, उन पंहिंजे एलचीअ खे जवाब ॾिनो त तोखे कहिड़ी ख़बर त नंढड़ी बादशाही छॾण सां मुंहिंजे रब के ॾीन अज़ीम मूंखे बादशाही ॾेई छॾी आहे। जंहिं वक़्त में दोस्तो बलख जे बादशाह जी इहा ॻाल्हि उन सिपाहीअ ॿुधी, चवण लॻो, ऐं बादशाह, इहा ई बादशाही आहे न तो वटि जो कमीस पाण थो पियो सिबी? निहारे चई, काश अॼु मुंहिंजो रब तोखे उहे अखियूं ॾेई मुंहिंजी बादशाही ॾिसी सघी। उन चयो, ॾेखार। उन बलख जे बादशाह उहो जेको कमीस सिबी रहियो आहे, उन धागे खे टोड़ी, धागे खे टोड़े उन सुईअ में गंढ ॾेई दरिया में उछलाए उन सिपाहीअ खे चई, वञी पूरे बलख जे बादशाहीअ जा टोपा वठी आ, नौकर वठी आ, गुलाम वठी आ, इन दरिया मां मूंखे सुई त कढी ॾेखारियो। उन सिपाहीअ निहारे चयो,
बादशाह मुखे अंदाज़ो न हुयो तो बादशाही विञाइण खां पोइ तूं चरियो थी वियो आहे। चई ए बेवकूफ़, चरियो तूं आहे जंहिंखे कुझु सम्झ में नथो अचे। चई बादशाह दरिया में किरियल सुई वापस कीअं थींदी? चई इहो ई त मंज़र आहे, इहो ई त मज़ो आहे। तूं चवीं थो ॿाहिरि कीअं थींदी? मां तोखे थो ॾसां जेको हिन दुनिया खे लत हणी यार जे मुहबत जे मौज में ईंदो आहे, उन जी फर्श ते न पर उनखे अल्लाह अर्शन जी बादशाही बि ॾेई छॾींदो आहे। उहो एलची ॾिसंदो रहियो, उन बलख जे बादशाह निहारे उन दरिया ॾे हुकुम कई, अर्ज़ न कई, बाहूं न ॿधई, हुकुम कई ओ दरिया जूं मच्छूं, मुंहिंजी सुई मूंखे वापसि खपे, मुंहिंजी सुई मूंखे वापसि खपे। देर न थी, हर मच्छी सोनी सुयूं खणी मुंहं में बीठी, जे पंहिंजी खपे, जंहिंमें धागो ॿधल आहे। अल्लाह जे कुदरत ॾे निहारियो दोस्तो, नेठ उहा मच्छी निकिती आहे जेका मुंह में सुई खणी निकिती। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो सभु कुझु छाजे करे मिलियो तोखे अंदाज़ो न आहे। मां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक जो सिंधी तर्जुमो करे तोखे हवालो ॾियां। मुझे मदीने जे साईं फरमायो आहे, जॾहिं न बांधो पंहिंजे करीम रब जे इश्क ऐं मौज में अची वेंदो आहे, ज़ुबान उन जी हूंदी आहे, कलाम मुंहिंजे रब जो थी वेंदो आहे, अखिड़ियूं उन जूं हूंदियूं आहिनि, निगाह मुझे करीम रब अता फरमाईंदो आहे, कन उन जा हूंदा आहिनि, समात अज़ीम मुंहिंजो करीम रब अता फरमाईंदो आहे, हथड़ा उन जा हूंदा आहिनि, ताक़त मुंहिंजो रब ॾींदो आहे, पेर उन जा हूंदा आहिनि, हिम्मत मुंहिंजो अल्लाह ॾींदो आहे। दुनिया ॾिसंदी आहे त हे फ़क़ीर हली रहियो आहे, पर मुंहिंजे करीम रब जी रहमत उन सां ईअं शामिल हाल हूंदी आहे जो जिस्म जा कपिड़ा बि परे हूंदा आहिनि, ख़ुदा जी रहमत अञा बि क़रीब हूंदी आहे। दोस्तो, थोड़ो विञाए ऐं घणो हासिल करणो आहे, थोड़ो विञाइणो आहे, थोड़ो विञाइणो आहे, पोइ घणो मिलंदो। जेसि ताईं 5 रुपया बनीअ में ख़र्च ज़मींदार या हारी न कंदो, तेसि ताईं भला फल मिली सघे थो? जवाब ॾियो। ॿिज काहींदो, हर काहींदो। ओ मुंहिंजा यार, ॻाल्हि तवील न हली वञे, मां बस मोटी पोइ ते अचां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, त अल्लाह जे इश्क में जन्नत टुबड़ी हई। लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा हिकिड़ो, लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा। पाण फरमाइनि था, सेवा कर समुंड जी, सेवा कर समुंड जी, अदा जिते जर वगे तो जा, सवे बहन था सीर में, जिते माणिक मोती लाल, जेको मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। चवे तो ख़ुदा जे कुर्ब जा, ख़ुदा जे रहमत जा अणखुट दरिया वही रहिया आहिनि। हिकिड़ो कतरो मिली वञे पुरबाश थी वेंदे, हिकिड़ो कतरो मिली वञे ज़िंदगी संवरजी वेंदई। अचो त लतीफ़ सरकार खां पुछो, ओ सोहणा लतीफ़, जंहिं अल्लाह जे रहमत जे हिक कतरे जो दस ॾिनो अथई, भला इहो बि ॿुधाए त उहो कतरो कीअं मिलंदो आहे? जेको दस ॾे उन खां पुछिजे न, दस त ॾिनो अथई, हिक कतरे सां पुर थी वेंदे, मगर कतरो मिलंदो कीअं? सोणे लतीफ़ सरकार फरमायो, समुंड जे सतह ते अदा मोती की न मिलन, वेठो ही समुंड जे किनारे चे तो मोती पाण ही ईंदा, पाण ही न ईंदा। समुंड जे सतह ते
यार मोती की न मिलन मिलन जन खे सिक मोतिन जी अदा उहे कागे पवन कुनन कुन समझी दो न दरिया जे कच्चे जे रहण वारो कुन छा खे चइबो आहे जॾहिं घुमरी ॾींदो आहे त हर शइ खे ख़त्म करे छॾींदो आहे हाय हाय जन खे सिक मोतिन जी उहे कागे पवन कुनन मौजन खां मेहरान जे अल्लाह उहे माजी की न मुड़न सेई लाल लहन पिया मज पाताल जे मोती मिलंदा ज़रूर हन मिलंदा ज़रूर हन लेकिन मुंहिंजा दोस्त ईअं कोन थींदो आहे जीअं तूं थो चवीं दुनियादारी भी कयां अयाशी भी कयां दुनिया जे आॾो तकबुर करे भी हलां वॾेरप करे भी हलां नालो भी ज़ाहिर कयां कुर्ब मिले ईअं कोन थींदो आहे ईअं न मारुन रीत जीअं सोन मटाइनि सेण अची उमर कोट में कंदसि कान पिरी विञा विञा खुदा जो कसम इन वजूद खे विञा इन अना खे विञा इन मस्तीअ खे विञा इन मौज खे विञा बस थोड़ो पर्दो आहे नंढड़ो पर्दो आहे अण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न ॾिसण जेतिरो पर्दो आहे एतिरो नाज़ुक ऐं सन्हड़ो पर्दो आहे जो नज़र ई कोन थो अचे सुहिणे अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जे ख़िदमत आलिया में जॾहिं अर्ज़ कयो या अली जन्नत जी ॾाढी तड़प लॻी पई आहे जन्नत जी ॾाढी तलब लॻी पई आहे।